इतलात वारे सूबाई वज़ीर शहजील महमूद चयो आहे त इमरान नियाज़ी खे आचर ॾिहाड़े में ज़मानत मिली वई। छा इहा सहूलियत हर पाकिस्तानी लाइ दस्तियाब आहे? इमरान ख़ान पंहिंजी हर तक़रीर में चवंदो आहे त गिरफ़्तारीअ खां नथो टिॼे। 2 ॾींहनि खां केपी ऐं पंजाब पुलिस में छो लिकल आहे? ख्वाबनि जे शहज़ाद मंसूर वसाण चयो आहे त अक्टूबर ऐं नवंबर महीना तमामु घणा ख़तरनाक आहिनि। आम चूंडूं 2023 में थींदियूं। थी सघे थो त चूंडूं 1 साल लाइ मुलतवी थी वञनि। पुराणा चेहरा आराम कंदा ऐं नवां चेहरा जेलनि हवाले थींदा। कुझु ख़ैरपुर जेल मुंतक़िल थींदा। मुल्क में हाणे तमामु घणा राज़ पधरा थींदा। गैस्ट्रो मलेरिया समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में वधीक 5 ॼणा फ़ौत। कंबर जे सरकारी अस्पताल में ॿोॾ मुतासिर औरत सहूलियतूं न मिलण सबबि फ़ौत। थाणे बुला खान में मलेरिया सबबि हिकु पीर सन दम धणी हवाले कयो। मिर्ज़ापुर में नौजवान ॿोॾ जे पाणी में ॿुॾी फ़ौत। टंड गुलामबरी में हिकु ॼणो ॿुॾी हयाती विञाए वेठो। JWC तरफ़ां बरसाती ॿोॾ मुतासिरनि खे आरज़ी अजो फराहम करण लाइ सरगर्मियूं शुरू। शाहपुर चाकर जे ॻोठ अहमदाबाद में बरसात मुतासिरनि लाइ टेंट सिटी क़ाइमु। झंडेमरी जे इलाइक़े मुरीद होटल ते मुफ़्त तिबी कैंप क़ाइमु। इतलात वारे सूबाई वज़ीर शहजील महमूद चयो आहे त बरसाती ॿोॾ मुतासिरनि लाइ इमदादी कार्रवाइयूं जारी आहिनि। मुतासिरनि जी बहाली ताईं इमदादी सरगर्मियूं जारी रखियूं वेंदियूं। मुतासिरनि खे 2 वक़्तनि जी मानी ऐं सिहत खाते जूं सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। घर वापसि वेंदड़ मुतासिरनि खे मुफ़्त ट्रांसपोर्ट जी सहूलियत ॾिनी वई आहे। बरसाती ॿोॾ खां पोइ बंदि कयल रेलवे सर्विस 35 ॾींहनि खां पोइ बहाल। रहमान बाबा एक्सप्रेस कराची खां पेशावर लाइ रवानी। 19 बोगियुनि ते ॿधल ट्रेन में 1428 मुसाफ़िर वेहण जी गुंजाइश। ॿी ट्रेन अॼु राति 10 वॻे कराची खां पेशावर लाइ रवानी थींदी। हुकूमत ऐं आबादगार इतिहाद में छिकताण बरक़रार। इस्लामाबाद में आबादगारनि जो धरणो 4थे ॾींहं में दाख़िल थी वियो। डी चौक ते धरणे जे ऐलान खां पोइ पुलिस जी वॾी नफ़री हाई अलर्ट। कंटेनर ऐं कंडेदार तारूं रखी रोड बंदि। आबादगारनि खे कंहिं बि सूरत में डी चौक ते पहुचण खां रोकण जी हिदायत। मीरपुर माथिले में मंशियात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ शहरियुनि जी एहतजाज रैली। अॻवाणनि जो चवणु आहे त जरवार ऐं भरपासे जे इलाइक़नि में खुलेआम जुआ ऐं मंशियात जा अॾा हली रहिया आहिनि। पुलिस कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न करे रही आहे। इंडोनेशिया में फुटबॉल मैच खां पोइ झेड़ो 128 ॼणा मारिजी विया। सभई माण्हू ज़ख़्मी। मालिंग वारे इलाइक़े में मैच खां पोइ सभई मदाह स्टेडियम में दाख़िल। पुलिस जी शैलिंग दौरान झेड़ो मारिजी वञण में पुलिस एहलकार ऐं ॿार बि शामिल। फुटबॉल लीग जूं मैचूं 1 हफ़्ते लाइ मुलतवी। पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में T20 सीरीज़ जी आख़िरी मैच थी रही आहे। ॿिन्ही टीमुनि में 7 मैचुनि जी सीरीज़ 3 मैचुनि तां बराबर।